बाबा पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इन्वेस्टिगेशन जेका थी उहा पहिरें ॾींहं खां कंहिंखां लिकल छपल न आहे रानियात भाई। हेॾी महिल अॼु जेको वणे थो चवे उनजे चवण सां कुझु इन ॻाल्हियूं कोन्हनि। अहिड़ियूं त घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां चवां त अॼु जो वारिद साहिब जेको एक्स कॉन्ड्रो हिन में एंटी नार्कोटिक्स जो त उहो बि ग़लति हूंदो। पंहिंजे घरों को वेही को सवाल कंहिंखे ॿुधी सघूं कि असांखे सम्झ में अचे। तव्हांजी जज़्बात जो असांखे क़दुरु आहे। तव्हां ज़ाहिर आहे हिकिड़ी सिचुएशन में आहियो, हू बि हिकिड़ी सिचुएशन में आहिनि, पर बहितर थींदो त असांजा नाज़रीन जेके आहिनि ॻाल्हि खे ॿुधी सघनि, सम्झी सघनि ॿिन्ही धुरनि जो बि छाकाणि फ़ैसिलो असां कोर्ट में आहे, ट्रायल कोर्ट में आहे, पर जेके ॿिया मामला आहिनि असीं उन्हनि खे सम्झण पिया चाहियूं। इन करे तव्हां खां असां तफ़सीली वर्जन वठूं था पिया ऐं नवाब साहब खां असीं ॻाल्हि वठूं था। जी नवाब साहब। तो बाबा इहे ॻाल्हियूं पंहिंजे कंहिंखे इल्ज़ाम प्रूफ थियण सां किसो थींदो आहे। कोर्ट में जॾहिं सुप्रीम कोर्ट में असांजे नंढे भाउ जी ज़मानत जॾहिं रद्द कई वई हाई कोर्ट, त सुप्रीम कोर्ट ई हुनखे ज़मानत ॾिनी, ॿिए कंहिं कोर्ट ज़मानत न ॾिनी न। उहा इंटीरियम बेल जेका ॾिनी वई उहा सुप्रीम कोर्ट ॾिनी, कंहिं ॿिए त कोन ॾिनी। उन में अहिड़ा फ्लॉक्स हुया न इन केस जा जेके जॾहिं सुप्रीम कोर्ट पाण उन्हनि खे ज़मानत ॾिनी। उन खां बाद मुंहिंजा ॿी वरी उन में इहा ॻाल्हि थी जेका ATC जी ॻाल्हि कनि था, त उन में त सुप्रीम कोर्ट पहिरें पंहिंजे ऑर्डर में लिखियो आहे त ज़ाती फैमिली जो दुश्मन जो केस आहे ओॾे वञणु खपे। ऑर्डर में लिखियल आहे। मां त सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर डिक्टेट न कया आहिनि। हिननि जेको असांखे सुप्रीम कोर्ट उतां वापसि मोकिलियो त तव्हां वञी पंहिंजे ट्रायल कोर्ट में चालान ॿुधियो वञे, उहो इन करे मोकिलियो वियो त हिननि अदिन वारनि चयो त असां जॾहिं चालान असां वियासीं त असांखे चालान ॿुधियो न वियो, उन जे करे सुप्रीम कोर्ट मोकिलियो त ॿीहर वञी चालान। हीअ तव्हां जेको तुमनदार काउंसिल हुई ऐं हीअ जेको चांडियो साहिब हुयो जेको मक़बूल आहिनि, इहे असांखे ख़बर आहे, राज में ख़बर आहे हिकिड़े ज़माने में तव्हां सां वेझा हुया 2013 ताईं, पोइ छा थियो जो ही मामला बिगड़ी विया? बाबा 2013 त न बिगड़ण जी ॻाल्हि कान्हे। हिकिड़ो माण्हू ज़ोर ते अचे, तव्हां फ़र्ज़ु कर मुंहिंजा बाबा तव्हां कंहिं माण्हू जी पग लाइ ॿिए माण्हू ते रखंदव, इहो त थी नथो सघे न। इहो हिकिड़े माण्हू हिननि जो जेको वालिद साहिब हो उहो आयो त साईं मूंखे ज़ोरी तुमनदार जी पग बदिराए वञे, जेका मां हिनखे चयो बाबा कंहिं ॿिए जी पग लाइ ॿिए कंहिं ते कोन वधबी आहे। इन ते हिन माण्हू इहे शयूं कयूं। फ़र्ज़ु करदा हिन महिल जेके तुमनदार काउंसिल अदी खां पुछा कर त केरु आहे? शाहरुख खान मारफाणी, मंजूर अहमद मारफाणी, मंजूर अहमद चोलियाणी, अली रज़ा चोलियाणी, खान मोहम्मद बीरोवाणी, ये सभु मौजूद आहिनि। हिकिड़ा ॿ हिननि सां अञा असांजो अताउल्ला लरेचो, इहे मेन माण्हू आहे जंहिं इहे तुमनदार या हनीफ़ कारो चांडियो, इहे सभु तुमनदार आहे। उन्हनि इन हनीफ़ कारे वारा त कल्ह जुलूस कढियो आहे हिन में मेहर में इन शइ जे ख़िलाफ़। तव्हां कंहिंखे उहो तुमनदार काउंसिल ठाहे इहो मक़सदु त कोन हो की नवाबनि खे तव्हां टिची में वठो। तव्हां पंहिंजो ॿुधायो हिननि तुमनदार काउंसिल में कयो छा, कहिड़ी शइ हिननि कई? मां हिकिड़ी ॻाल्हि थोरो जेका शइ थी जेके चङा मुड़ुस हुया उहे माण्हू त तव्हांजे साम्हूं हिन महिल बि वेठा आहिनि, उन्हनि खे तव्हां घुराए उन्हनि खां पुछा कयो त बाबा तव्हां छाजे करे इहा कई ॻाल्हि कई, पोइ तव्हांखे पाणी ॻाल्हि ख़बर पइजी वेंदी। उन्हनि तुमनदार काउंसिल जेका छॾी छो उहा बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। जी ही मूंखे साॻियो सुवाल मां तव्हां खां कयां थो जेको मूं हींअर नवाब सरदार साहिब खां पुछियो त 13 ताईं त तव्हांजी फैमिली, तव्हांजो वालिद साहिब, तव्हांजो ग्रैंड फादर वेझा हुया सरदार नवाब सरदार खान चांडिया साहिब खे, पोइ छा बिगाड़ थियो हुयो? ऐं तुमनदार काउंसिल असांखे बुनियादी तौर ते केतिरनि माण्हुनि खे या में गॾिजी वेही प्रेस कॉन्फ्रेंस लॻनि, ॿियो वधीक छा चवां उन खे छॾियो, हलो ठीकु आहे, इहा ॻाल्हि पंहिंजे अंदरि जेका बि तव्हां ॻाल्हि कई उहा सही ॻाल्हि आहे। उन खां बाद जो किसो इहे जवाब तव्हांखे मिलियो अदी जो जेके हिनजे वालिद साहिब ते इल्ज़ाम हुया कंहिं बि क़िस्म जो न मिलियो न, फोन बंदि करे अदी हली वई। हिन महिल ताईं कोर्ट में अंदरि तव्हां साईं करे ॾिठो आहे त कोर्ट रूम खे रेंजर पुलिस गॾिजी उनखे कोर्ट रूम खे, कोर्ट खे त तव्हां छॾियो, सॼी कोर्ट खे ॿाहिरां पुलिस बीहे थी खड़ो थी चढ़े, पर कोर्ट रूम खे खड़ो चाढ़े वेही था रहनि, इहो कहिड़ो तरीक़ो आहे? इन में तव्हां सम्झो था इहे ॻाल्हियूं आज़ादु थींदियूं?
तव्हां सम्झो पिया त लोकली कुझु ॿिया पॉलिटिकल अपोनेंट तव्हांजा हुननि जे पुठियां आहिनि, तव्हां इहा ॻाल्हि पिया चओ उमेर बाबू हाणे लाइन ते आओ असांखे ॿुधे पई थी? बिल्कुलु अदा, सही ॻाल्हि आहे न, कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ा न आहिनि भला। अॼु खां पुछा कर त हैदराबाद प्रेस क्लब में कंहिंसां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस, अॼु जो भाउ जेको आहे ओपनली स्टेज ते छा तकलीफ़ थो करे, ज़ाहिर ज़रूर इन में कहिड़ी ॻाल्हि लिखियल आहे? उमेर बाबू नवाब साहब असां गॾु आहिनि, चवनि पिया त लोकल पॉलिटिकल अपोनेंट मुखालफ़तूं हूंदियूं आहिनि, असांजा मुखालफ़ बि आहिनि, उहे तव्हां सां गॾु आहे हैदराबाद प्रेस क्लब में। तव्हां ॿी ॻाल्हि थिए पई थी त तव्हां जॾहिं सिक्योरिटीअ जे अरेंजमेंट ते एतिराज़ कयो था त भई मुंहिंजो को सिक्योरिटी ते एतिराज़ कोन्हे, 1 खां 10 ॿियूं हिननि खे मिला, को एतिराज़ कोन्हे। मुंहिंजो एतिराज़ सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं आज़ाद अदलिया खे चोफेर, तव्हां कॾहिं कोर्ट जे रूम खे चोफेर ॾिठो आहे? कम दरवाज़नि ते बि चोफेर कोर्ट रूम खे, कोर्ट खे छॾे कोर्ट रूम में थो थिए। इहा असांजे जेके वकील साहिबान उन्हनि 2-3 हाज़िरियूं अॻु में इन शइ ते ऑब्जेक्ट बि कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि अॼु अलाए छा काथां कीअं ॻाल्हाए ऐं वरी फोन बंदि थी करे कातिल, असां कातिल न आहियूं, न असांजो हिननि जे क़त्ल सां को वास्तो आहे। जॾहिं बुरहान जे नाले चवनि था त पाण उते फोन बंदि करे हैदराबाद, पाण अचे त वेही रहियो, मुंहिंजा अदा उन सां गॾु जेके माण्हू आहे उहे मौजूदु आहिनि, उन सां गॾु हेॾो सारो जलसो DIG उन टाइम जो जावेद आलम ओडो साहब मौजूदु हो, जंहिं तव्हां भला नासिर साहब तव्हांखे इहा ख़बर हूंदी त मेहर खां 9 बजे इंसिडेंट करे 11:30 बजे उहो माण्हू टंडो मोहम्मद खान में, सोबे खान चांडे में, रसूल बख्श खान जी औताक में कीअं मौजूदु हो, कहिड़े जहाज़ में आयो, हेलीकॉप्टर आयो, छा हो जंहिंमें उहो माण्हू उते पहुतो। ऐं ही मां वरी साॻी सवाल पुछां थो, ही प्रॉब्लम इहो न पियो नज़र अचे त हाणे जेको ही पुराणियूं तुबनदारियूं ऐं इन क़िस्म जो जागीरदारी सरदारी सिस्टम आहे, उन जा फॉल्ट लाइन्स पधरा पिया थियनि? समझदार माण्हू इहे फॉल्ट पधरा न आहिनि, पर जीअं कंहिं ग़लति माण्हू खे पंहिंजो किरदारु ॾेखारींदो न, जे खणी कहिड़ो बि माण्हू हूंदो त उहो यकदमि टपो ॾेई उथी चवंदो त साईं फलाणो ख़राबु आहे, तंहिंजे करे मां हीअं थो थियां। हिन जो किरदारु पहिरीं ॾींहुं भला अॼु खां इहा पुछा कर त जेको परवेज़ चांडियूं असांजे मथां FIR जंहिं दाख़िल कई आहे, उन जो सहुरो अब्दुल कादिर उन ॾियारे उन जहिड़े में मरी वियो आहे, जेको हुन जो सहुरो आहे। जेको हिकिड़ो एक्स काउंटर आहे उहो ज़ुल्फ़कार नालो अथसि, उहो हिनजो उन परवेज़ जो सालो आहे। उन खां अलावा जी ॻाल्हि थो कयां मुंहिंजा त अॻे जॾहिं हिननि जो इंसिडेंट थियो, जंहिंमें इनी सिकंदर जो चाचो या इनी मुर्तज़ा वारनि जा माइट अॻे जहिड़ो थियो, जंहिंमें अदी जो अॻे बि हिकिड़ो ॾाॾे जो भाउ ऐं अदी जो चाचो हिकिड़ो क़तल थियो, अॼु खां 15-20 साल अॻे। उन एवज़ में जो 3 न्याणियूं मिलियूं, या परवेज़ चांडी जी जेका घरवारी आहे उहा उन एवज़ में मिलियल आहे, ॿिए कंहिं में न, उन खून जे एवज़ में। उन अब्दुल कादिर जो उन खून जे एवज़ में उनजी न्याणी इन परवेज़ चांडे खे ॾिनी वई। तव्हां चओ पिया त इहो उमेर सरदार साहब चओ पिया त इहो त ख़ुदि तव्हांजे हा तव्हां ॻाल्हि कयो, मतिलबु बैकग्राउंड में बि इन क़िस्म जा खून थींदा रहिया आहिनि। हाणे मूं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं, हाणे हिननि जो मां जवाबु इहो ॾींदमि त बुरहान जे लाइ हिकु चए थो ऑन द स्पॉट न हुयो, ठीकु आहे, असां चवंदा ऑन द स्पॉट हुयो। इहा शइ मां वरी बि चवंदमि त असां अदालत में साबित करण लाइ तयारु आहियूं, ऐं अदालतूं हुनखे फ़ैसिलो ॾियण लाइ बि तयारु आहिनि। इनशाला इहो जल्दी साबित कंदासीं। हिन खां इहो पुछो वञे तो क्या जॾहिं पुछियो वेंदो त तव्हां जवाबदार आहियो या न आहियो, त हीअ बुरहान वारी ॻाल्हि छो खणंदो आहे? पंहिंजे लाइ त कॾहिं बि न क्लियर न कयो त मुंहिंजो नालो छो ॾिनो? हलो तव्हांजो हू ॿार मासूम वीचारो, उनखे त असां पासायोसीं। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे लाइ तव्हां कीअं क्लियर कंदव त तव्हांजो नालो छो ॾिनो आहे? तव्हांखे छो असां ज़रूर सवाल पुछूं था, नालो तव्हां ते आङुरियूं खजनि थियूं नवाब साहब, ऐं तव्हां पंहिंजे लाइ छा था चओ? बाबा मां पंहिंजे लाइ त चवां थो त मूंखे त ॿुधायो त मां या मुंहिंजो भाउ, मां त चवां थो जेका FIR कटी वई आहे उहा ग़लति पूरी कटी वई आहे, तंहिंजे करे इहा ॻाल्हि थी थिए न। को अदी जे हिकिड़ो सवाल अचे, ॿियो सवाल थी करे, जेको मेन शइ मूंखे तव्हां ॿुधायो त छाजे करे तव्हां विधो आहे, कहिड़े बेस ते तव्हां अॼु न्याज़ सत्ता साहब, मां अॼु ॻोठ वेठो आहियां, सुभाणे मां कंहिं क़िस्म जो को
मर्डर थो कयां या नवाब सरदार साहब खे तव्हां कीअं था चओ? बिल्कुलु आख़िर में कंक्लूड करण लाइ मतिलबु अदालत में त तव्हां बि वञो पिया केसियूं भोॻियो पिया ऐं उमिर रबाब जो बि अदालत ते ट्रस्ट आहे। ही मामिलो छा हिते दंग थींदो या हिन जे नतीजे में को वधीक टेंशन आहे? ही जेको सॼो माहौल आहे इन सां वधीक ख़राबी पैदा थी सघे थी? असांजो हिननि सां को मामिलो कोन्हे। असां पहिरें ॾींहं खां इन शइ खे क्लियर करे चुका आहियूं। तव्हांखे को सबूत मिलियो मुंहिंजो अदीक खां त बाबा मुंहिंजो नालो छो ॾिनो वियो? का अहिड़ी शइ कान्हे इन्हनि खे। हे रुगो पाण खे सियासी साख ठाहिण या पंहिंजे उनखे असां न्याणी अलाह करो त वज़ीर आज़म पाकिस्तान से कोई इश्यू कोन्हे।